जी बिल्कुल हिन वक्त पाण कराची प्रेस क्लब के बाहर मौजूद आहियूं जिते सेवन डेवलपमेंट अथॉरिटी जा मुलाजिम गुज़रियल 3 महीननि खां सरापा एजाज हुआ। कुछ देर पहिरीं सूबाई वज़ीर बलदियात से नासिर हुसैन शाह इन सेवन डेवलपमेंट अथॉरिटी के मुलाजिमनि जी जेका एजाजी कैंप आहे उते पहुची इन्हनि खे यकीन दहानी कराई आहे त हिन जा जेके मुतालिबा आहिनि उहे मंज़ूर थी विया आहिनि। जंहिंखां पोइ सेवन डेवलपमेंट अथॉरिटी जे मुलाजिमनि जेको आहे उन्हनि जी हींअर जेका हिकमत अमली आहे उहा कहिड़ी आहे, उन जे हवाले सां पाण सां मुलाजिम अॻवान शबीर बुंग समेत जेके ॿिया अॻवान आहिनि पाण सां मौजूद आहिनि, पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। शबीर साईं, 3 महीननि खां जो एजाज हलियो पिए, हिन वक़्तु सूबाई वज़ीर बलदियात नासिर शाह बि तव्हां वटि आयो, कहिड़ा मुतालिबा हुया तव्हांजा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त तव्हां साहबी दोस्तनि खे ख़बर आहे त असांजो मुसलसल 3 महीननि खां वठी एहतिजाज हले पियो। असांजा मुतालिबा 2 हुया। हिकिड़ो त असांजे इदारे में वधीक मुलाज़िम आहिनि, असांखे इदारे खे ज़रूरत आहे 60 मुलाज़िम या 70 जी, त उते 400 मुलाज़िम आहिनि। त असांजो पहिरियों जेको मुतालिबो हो त महिरबानी करे उन्हनि मुस्तक़िल तौर ते जेको हल आहे उन्हनि मुलाज़िमनि खे ॿियनि खातनि में सरप्लस कयो। हिकिड़ो मुतालिबो हुयो। ॿियो त जेकी ग्रांट आहे उहा मंज़ूर करे। हिनमहिल त इदारो रिकवरी नथो करे सघे, इदारो पैसा नथो ॾेई सघे। छा चवंदो हिन हवाले सां? साईं ॾिसो न, जीअं साईं नासिर हुसैन शाह पाण ई ॿुधायो त बिलावल भुट्टे साहब जो हुकुम हो ऐं चीफ मिनिस्टर साईं मुराद अली शाह जो। ही अथॉरिटी जेका ठाही ही साईं अब्दुल्ला शाह ठाही ऐं पंहिंजे ईमानदारीअ सां हिन अथॉरिटीअ जी हींअर जेका हिफ़ाज़त कई आहे, जंहिं तरीक़े सां साईं मुराद शाह हिफ़ाज़त कई आहे, उहो माना क़ाबिले तारीफ़ आहे। उन जे लाइ को बि इन में को शक शुभ कोन्हे को। जेको हींअर साईं जेको कमु कयो आहे मुलाज़िमनि जे लाइ, अथॉरिटी जे लाइ, जेके मुलाज़िमनि जे पघारुनि जे लाइ, हुननि जा ॾुख सूर पंहिंजा ॾुख सूर सम्झी ऐं साईं हुन बिल्कुलु असांजो सीरियस मामिलो वठी हिन मामिले जो यकदमि 3 महीननि में असांजो मसइलो हल करे छॾियो अथनि। मुलाजिम अॻवान जीअं मां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त अगरि सूबाई वज़ीर बलदियात नासिर हुसैन शाह समेत जेके हुननि जा पीपल्स पार्टीअ जा उम्मीदवार आहिनि, उन्हनि अगरि हिन जा मुतालिबा न मञा त ही हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे पुरअमन एहतिजाज जो हक़ रखनि था। जी।